जुडो में पुराण नदी के 16 बंद वटां लगल घारो बंद न थियण जे नतीजे में घारे जो पानी जुडो सामारो रोड मथां क्रॉस करे तेजी सां शहर जे ओभर वारिन कॉलोनियुनि हाजी आशिक कॉलोनी, हाशिम कॉलोनी, सगीर कॉलोनी, कच्छी कॉलोनी समेत ॿियनि इलाइक़नि में दाख़िल थियण लॻो, जंहिं सबबि इलाइक़ा ॿुॾण जो ख़दशो आहे। ॿिए तरफ़ ॼाणायल इलाइक़नि अंदरि क़ाइम थियल वाटर सप्लाई स्कीम जा तला जुडो रूरल हेल्थ सेंटर पिणु पाणी हेठि अचण जो ख़दशो आहे। वाज़े रहे त जुडो जे उलहंदे पासे मुख्य शहर अॻ में ई पाणी में ॿुॾल आहे। बाक़ी बचियल ओभर वारे इलाइक़े में हाणे घारे जो पाणी तेज़ी सां दाख़िल थी रहियो आहे। पाणी जे तेज़ वहिकिरे सबबि जुडो सामारो रोड पिणु टुटण जो ख़दशो आहे। रोड टुटण जे नतीजे में जुडो शहर जो केतिरनि ई इलाइक़नि सां राब्तो ख़तम थी सघे थो। होॾां पाणी खे रोकण लाइ इंतज़ामिया पारां 2 मशीनूं मोकिलियूं वयूं हुयूं, जंहिंखे उते जे मक़ामी रहवासियुनि कमु करणु न ॾिनो ऐं मशीननि खे उतां वापसि मोटाए छॾियो। जंहिं बाद इंतज़ामिया पाणी रोकण लाइ के बि उपाउ न वरिता आहिनि, जंहिं सबबि रहवासियुनि में सख़्तु ख़ौफ़ छायल आहे। इंतज़ामी लापरवाही सबबि जुडो शहर जो बचियल इलाइक़ो ॿुॾी वञण जो ख़दशो आहे।